तंगवानी में सिंध एजुकेशन फाउंडेशन के सहकार से सरसों पारा कायम कयल गोठ कैसर गुजराणी स्कूल की इफ्तिताही तकरीब थी गुजरी। इफ्तिताही तकरीब में सूबाई वज़ीर मीर शबीर अली खान बिजाणी शिरकत कई। इन मौके ते सूबाई वज़ीर मीर शबीर अली खान बिजाणी मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त केतिरा ई गैर फ़ाल सरकारी तालीमी इदारा आहिनि जितां जे उस्तादनि खे मोकल जी दरख़्वास्त लिखण भी नथी अचे, जेके बंदि कंदासीं। उस्ताद जो मयार सुठो हुजे त ॿाहिरियाड़ी जो ॿारु सुठी तालीम हासिल करे सघंदो। चेयरमैन पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो भी NGOs के कम में मुतमिन आहिनि। असांजो सेहत तालीम की बेहतरी बुनियादी फ़र्ज़ है। स्कूल के इफ्तिताह बाद बूटो भी पोखियो वियो। इन मौके ते सैयद बशीर अहमद शाह, बितल कलोड़ो, उस्ताद अब्दुल मजीद बखराणी, उस्ताद नियाज़ अहमद निंदवाणी, मिराज बखराणी ऐं ॿिया पुर शरीक हुआ। हर वक्त आगाह लाइ ॾिसंदा रहो JDN वेब न्यूज़। ही सिंध एजुकेशन फाउंडेशन के तवसुल सां सरसों वारनि जो ही स्कूल हिकिड़े तंगवानी तालको में ॿरहेड़ी जो इलाक़ो है कैसर खान गुजराणी, उन में ही स्कूल ठहियो आहे। इन सां तव्हां अंदाज़ो कयो त हिकु त हिननि जी तालीमी मयार तमामु बहितरीनु आहे ऐं IBA खां टेस्टूं करे मास्टरनि खे हिते रिक्रूट कयो वेंदो। उन सां बहितरी ईंदी, तालीम जे मयार बुलंद थींदो ऐं असांजा जेके ॿरहेड़ी जा इलाइक़ा आहिनि उते तालीम जो फुक़दान आहे। त हिननि स्कूल जो ठहण जो मक़सदु इहो आहे त असां ॿरहेड़ी ताईं तालीम पुॼायूं। तालीम बहितर हूंदी त असांजो माशरो सुधरंदो। ऐं तव्हां अगरि जीअं सरदार शाह जी ॻाल्हि कई त जेके स्कूल असांजा गैर फ़ाल आहिनि उन्हनि खे असां बंदि कंदासीं। वाकई कई स्कूल अहिड़ा आहिनि जिथे असांखे जेके टीचर्स आहिनि उहे उन्हनि खे पाण खे पंहिंजी एप्लीकेशन लिखणु न ईंदी आहे मोकल जी। त असां चाहियूं था त हिकु त टीचर्स जो मयार बुलंद थिए, टीचर्स बहितरीनु हूंदा त असांजा तालिब इल्म जेके आहिनि उन्हनि खे सुठी एजुकेशन मिलंदी, क्वालिटी एजुकेशन मिलंदी ऐं इहे ई ॿरहेड़ी जा जेके होनहार छोकिरा आहिनि वधी पंहिंजे बहितरीनु फील्ड्स में एग्ज़ाम्स ॾेई, टेस्ट ॾेई सुठी सुठी पोस्टुनि ते ईंदा। त हीउ हिकिड़ो सिलसिलो शुरू थियो आहे। इंशाअल्लाह असांजी इहा ई कोशिशि आहे त असां पंहिंजे तंगवानी तालके खे तालीमी मयार सां बहितर कयूं ऐं हितां जे नौजवाननि लाइ वधि में वधि सहूलियत फराहम कयूं। हमेशा तालीम न तवज्जो ॾिनो मीर साहब केॾी काल ॾिनो असां ज़िले खे। बिल्कुलु। ऐं जेको असां वटि सरसों जा स्कूल तक़रीबन 9 आहिनि शायदि असांजे तालके में। बिल्कुलु। अॻियां कीअं उन ते तव्हां ॾिसो पिया त इन जे मुस्तक़बिल असांजे ॿारनि जो तव्हां कीअं ॾिसो पिया? अगरि तव्हां इन में अंदाज़ो हणो त असांजे तालके में 9 स्कूल्स आहिनि, इहो हिकिड़ो बहितरी तरफ़ अमल थो वञे। ऐं असां मुंहिंजे मरहूम वालिद मीर हज़ार खान बेजाराणी हमेशह तालीम ऐं सिहत जी सहूलियतनि खे बुनियादी पंहिंजो हिकिड़ो फ़र्ज़ु सम्झो ऐं उन्हनि हमेशह इन फील्ड्स में कमु कयो। कैडेट कॉलेज करमपुर जो तव्हां मिसाल ॾिसो, तमामु हिकिड़ी वॾी कैडेट कॉलेज जेका थोरे अरसे में तयारु थी ऐं हाणे फंक्शनल थी ऐं उते एनरोलमेंट थी आहे, ॿार पढ़नि था ऐं उन्हनि सां ॾिसो केतिरो फ़र्क़ु पवंदो। ईअं ई इहे असांजो हिकिड़ो अज़म आहे त तालीम खे असांजी तरजीह ॾियणी आहे। तालीम बहितर थींदी, असांजो माशरो सुधरंदो ऐं उन में सॼो टीम वर्क आहे। जीअं अॼु बितल कलोड़ो साहब हिते आया आहिनि, हिननि जा तमामु बहितरीनु प्रोग्राम। असां त हीअ त प्रोग्राम नंढो आहे, असां सखर में जेको साईं जन करायो काफ़ी अर्सो पहले, जंहिंमें बिलावल साहब बि आयो, हिकिड़ो वॾो शायान और शान हिकिड़ी तकरीब थी ऐं उन में ॾाढो मुतमिन थियो चेयरमैन बिलावल साहब बि। त हीअ तमामु सुठी सिमत में कमु हले थो ऐं असां कोशिशि कंदासीं त तंगवानी तालके में वधि स्कूल्स खोलनि, ॿारनि खे तालीम मिले ऐं बहितरी तरफ़ वञे।